नौशरो फिरोज GHPCA पारां मदरसा अरबिया कासिमुल उलूम में एक ॾींहं लाइ फ्री होम्योपैथिक मेडिकल कैंप लगाई वई। मेडिकल कैंप में आयल सभी मरीजन की चकास लाइ होम्योपैथिक डॉक्टर मोहम्मद तैयब, डॉक्टर मजीदुद्दीन अंसारी, डॉक्टर मोहम्मद अजीम, डॉक्टर मोहम्मद इकबाल, डॉक्टर महताब शेख, डॉक्टर सैयद अख्तर अली शेख, डॉक्टर जुबैर अहमद ऐं ॿियनि कैंप में आयल मरीजन की चकास करे खेनि मुफ़्त दवाऊं ॾिनियूं ऐं एहतियाती तदबीरनि ते अमल करण जूं हिदायतूं कयूं। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे डॉक्टरनि चयो त कैंप में आयल बरसात मुतासिरीन में मलेरिया, ख़ारिश, गैस्ट्रो, साहस समेत मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि। मच्छरनि जे आज़ार सबबि मलेरिया मूज़ी मर्ज़ जी शक्ल अख्तियार करे वियो आहे। हर घर जे फ़र्द मां 3 भाती मलेरिया जे मर्ज़ में मुब्तला आहिनि। हुननि चयो त बरसात मुतासिरीन जी ख़िदमत करे दिलि खे सुकून मिलियो आहे ऐं इंशाअल्लाह वधीक इलाइक़नि में मुफ़्त होम्योपैथिक कैंपूं क़ाइमु करे इंसान ज़ात जी ख़िदमत कंदासीं। हिन वीडियो खे लाइक करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं हा, उन सां गॾु बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो।